अठमोरी पॉपुलेशन वेलफेयर तरफा एक ॾींहं जी कैंप बुनियादी सेहत मरकज़ी अठमोरी में लगाई वई, जंहिंजो महिमान ख़ास डिस्ट्रिक्ट ऑफिसर रियाज़ अहमद शर साहब मीडिया के नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे मुल्क की आबादी तमाम तेज़ीअ सां वधी रही है। अगर असां आबादी ते कंट्रोल न कयोसीं त अॻिते हली करे असांखे काफ़ी मसला दरपेश अची सघनि था। अॼु असां ख़ासि मिनिस्टर हेल्थ ऐं पॉपुलेशन वेलफेयर अदी अज़रा फज़ल पेचूअ जे हुकुम ते कैंप ते अठमोरी में कायम करे चुका आहियूं त जीअं माण्हुनि खे ऐं औरतुनि खे मनसूबाबंदीअ जे बाबति ॼाण ॾिनी वञे। माउ ऐं ॿार जे विच में मुनासिब वक़्फ़ो थियणु घुरिजे त माउ ऐं ॿार जी सिहत बहितर रही सघे। कैंप में मौजूद डॉक्टर पिरया माछी मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कई। वधंदड़ आबादी जे करे दरपेश ईंदड़ मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ असां अॼु हिते BHU अठमोरी में कैंप करण जे लाइ आया आहियूं। ये कैंप बेसिकली असांजी फैमिली हेल्थ ऐं प्राइमरी हेल्थ केयर खे कवर कंदी आहे। हिन में जेको हिन ॻोठ जो जेको माण्हुनि जो रिस्पॉन्स हो थोरो घटि हुयो, या त इन जो इहो हिकिड़ो कारण थी सघे थो त काफ़ी सारा मिसकनसेप्शन्स आहिनि, अञा ताईं असांजे माण्हुनि खे अवेयरनेस जी नीड आहे, या इन खां अलावा बि काफ़ी सारा रिलीजियस या कल्चरल जेके आहिनि मिसकनसेप्शन्स आहिनि। त हिते अवेयरनेस जी तमामु घणी नीड आहे, पर उन जे बावजूदि बि असांजो सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। असां कोशिशि कई आहे हिते असां वटि लॉन्ग टर्म मेथड, शॉर्ट टर्म मेथड्स ऐं उन खां अलावा जनरल मेडिसिन बि काफ़ी तइदाद में हिते जेके बि माण्हू आया असां कोशिशि कई आहे त उन्हनि खे असां जेतिरो असां खां थी सघूं उन्हनि खे असां फैसिलिटेट कयूं ऐं अवेयर कयूं। इंशाअल्लाह ताला ऐं नेक्स्ट टाइम जॾहिं असां ईंदासीं त असांखे हिन खां वधीक सुठो रिस्पॉन्स मिलंदो। अॼु असां पॉपुलेशन वेलफेयर तरफ़ां हिते अठमोरी में बेसिक हेल्थ में कैंप लॻाए चुका आहियूं। असांजो कैंप लॻाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे मां ऐं ॿार जे विच में जेको मुनासिब वक़्फ़ो हुजे उन सां जेको असांजा मेल मुगलाइद दोस्त आहिनि जेको ॻोठनि में वेंदा आहिनि ऐं उहो मनसूबाबंदी जे बारे में माण्हुनि खे ॼाण ॾींदा आहिनि ऐं उन खां पोइ जिते जिते जे जाते कैंप लॻंदा आहिनि उन जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, पोइ उते उते जेको आहे पहुचाईंदा आहिनि ऐं उन सां गॾु कल्ह टोनी खां वठी जेको आहे असां तमामु बहितर जेको अवेयरनेस ॿारनि खे ॼाण ॾिनो। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त माना माउ ऐं ॿार जे विच में जेको आहे मुनासिब वक़्फ़ो थियणु खपे ऐं उन लाइ जेको आहे असां तइलीम बि ॾींदा आहियूं, ॼाण बि ॾींदा आहियूं, ॻोठनि में बि ॾींदा आहियूं, शादीशुदा जोड़ा बि लिखंदा आहियूं ऐं अवेयरनेस ॾींदा आहियूं।